الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام على خاتم الانبیاء والمرسلین وعلى آلہ واصحابہ وعلى بیتہ اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله اموات بل احیاء ولكن لا تشعرون صدق اللہ العظیم۔ معزز دوستو، یہ ماہ محرم امام علی مقام جی شہادت جو مہینو ہے، ان موقع تے سجے دنیا میں امام جو غم ऐं दुख महसूस कयो वेंदो आहे، पर इन सॼे वाक़िए करबला में जंहिं मक़सद लाइ इमाम अली मक़ाम एॾी वॾी क़ुर्बानी पेश कई, सवाल इहो आहे त पोइ कहिड़ो बुनियादी मक़सदु हो जंहिंजे लाइ इमाम अली मक़ाम पंहिंजे पूरे ख़ानदान समेत मैदान करबला में क़ुर्बानी पेश कई। बुनियादी तरह उहो मक़सदु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अज़ीम बहितरीन शानदार बाबरकत इस्लामी निज़ाम खिलाफ़त जो निज़ाम क़ाइमु कयो, इमाम साहब उन खिलाफ़त जे निज़ाम खे बचाइण जे लाइ सभु कुझु कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे 23 साला जदोजहद जे नतीजे में दुनिया खे जेको सिस्टम ॾिनो, जेको निज़ाम ॾिनो, जंहिं निज़ाम जो नालो खिलाफ़त, जंहिं निज़ाम जो नालो इस्लामी निज़ाम, उन निज़ाम में अदल हुयो, इंसाफ़ हुयो, भाईचारगी हुई, इंसानियत हुई, इंसाफ़ हो। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जा जेके बाक़ी निज़ाम हुआ, इंसान जा ठहियल या सरदारी निज़ाम हुआ, उन सभिनी खे ख़तमु कयो। इन करे अल्लाह ताला फरमायो हुवल्लज़ी अरसला रसूलहू बिलहुदा लियुज़हिरहू अला दीनि कुल्लिही वकफ़ा बिल्लाहि शहीदा। वो अल्लाह ई आहे जंहिं पंहिंजे पैगम्बर खे हिदायत ऐं सच दीन ॾेई करे दुनिया में मोकिलियो, इन लाइ ताकि दुनिया में जेके निज़ाम राइज आहिनि, सिस्टम राइज आहिनि, उनजो ख़ात्मो करे उनजी जाइ ते इस्लाम जो अमन वारो निज़ाम नाफ़िज़ फरमाए। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे कयो। पाण साईं न सिर्फ़ु दुनिया खे नमाज़ूं सेखारियूं, रोज़ा सेखारिया, हज सेखारिया, अख़लाक़ ऐं किरदार सेखारियो, उते दुनिया खे हलाइण लाइ हिकिड़ो बहितरीन सिस्टम बि ॾिनो, निज़ाम बि ॾिनो। उन निज़ाम जो नालो आहे खिलाफ़त, या उन निज़ाम जो नालो आहे इस्लामी निज़ाम। ऐं उन निज़ाम खे मज़बूत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफ़ा राशिदीन कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी 2.5 साला ज़िंदगी उहा इस्लामी निज़ाम जी तरवीज में, इस्लामी निज़ाम जी मज़बूती में सर्फ़ थी। हज़रत उमर साईं जी ज़िंदगी 10 साला दौर इमारत जेको आहे उहो इन ई खिलाफ़त जे फैलाव ऐं तवसील लाइ भरपूर इस्तेमालु कयो। बल्कि हज़रत उमर साईं जे ज़माने में इस्लामी निज़ाम अधु दुनिया ते फैलियो ऐं उन मौक़े ते दुनिया जी वॾनि ताक़तुनि खे इस्लाम ज़ेर ॾहू करे छॾियो, रोम ऐं फारस खे। ऐं उन ई निज़ाम खे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु तआला अन्हु मज़बूत ऐं मुस्तहकम बनायो। उहो हिकिड़ो अदल जो निज़ाम, इंसाफ़ जो निज़ाम। असां तफ़सीलात में नथा वञणु चाहियूं, बल्कि इस्लामी निज़ाम ते हिकु अलॻि लेक्चर हुजणु खपे। हाणे हज़रत इमाम अली मक़ाम इहा ॻाल्हि महसूसु कई। हाणे ही हुज़ूर साईं जो ऐं उनजो खुलफ़ा राशिदीन जो ॾिनल निज़ाम जेको आहे उहो हाणे बादशाह खे तब्दील थी रहियो आहे। बादशाह जी माना इहा आहे त ज़ाती मिल्कियत। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके बि ख़लीफ़ा हुआ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि बैतुल माल खे अमानत सम्झो। हुनजो इंतिख़ाब जमहूरी ज़रिए सां थियो। हुननि खां हर वक़्तु माण्हू छा करे सघनि पिया, ऐं हुननि पंहिंजे दौर इमारत खे, दौर इक़्तिदार खे पंहिंजी ज़ाती जागीर नथा सम्झो, बल्कि अवाम जी मिल्कियत सम्झी करे अवाम खे सुख ऐं सुकून ॾिनो। बादशाह जेका आहे उहो सभु शइ ज़ाती थी वेंदी आहे। बादशाह में हुकूमत बि ज़ाती थी वेंदी आहे, उनजो बैतुल माल बि ज़ाती थी वेंदो आहे। उन खां पोइ छा बि न करे सघंदो आहे। जंहिंमें जेकॾहिं ज़रूरत पैदा थिए पोइ छा करे त उनजी धड़ ससी खां दाग थी वेंदो आहे। इन करे इमाम अली मक़ाम इहा ॻाल्हि महसूसु कई, हीउ मौक़ो आहे, इन मौक़े ते मूंखे इब्राहिमी किरदारु अदा करिणो आहे, मूंखे मूसवी किरदारु अदा करिणो आहे, मूंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदारु अदा करिणो आहे। दुनिया खे बि ॿुधाइणो आहे त ज़ुल्म जे निज़ाम जे ख़िलाफ़ डटिजी बीहजे, मुक़ाबिलो कजे, ज़रूरत ऐं हिमत सां, पोइ चाहे उनजा नताइज कहिड़ा बि निकिरनि। इन करे इमाम अली मक़ाम इस्लामी निज़ाम जे बक़ा ऐं बचा जे लाइ एॾी वॾी क़ुर्बानी पेश कई।
असांजे मथां इहो फ़र्ज़ु थियो आहे हिते जिते इमाम जो ग़म महसूस कयूं उते इमाम जे उन निज़ाम जंहिं निज़ाम लाइ इमाम जदोजहद कई जंहिं निज़ाम लाइ इमाम क़ुर्बानी पेश कई उन निज़ाम खे असां ग़ालिब कयूं। अॼु असांजे मुल्क खे आज़ाद थिए 74 साल थी चुका आहिनि पर इस्लामी निज़ाम न हुजण जे करे हिते ग़रीब तर थी थो वञे ऐं अमीर तर थी वञे। बुनियादी सबब इहो आहे सभु सोर्सिस सभु आमदनी जा ज़रिया वसाइल जेके आहिनि उहे वॾनि माण्हुनि खे ख़र्च कया वञनि था ऐं सभु टैक्सूं जेके आहिनि उहे ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि खां वरिती वञनि थियूं। इन करे इमाम आली मक़ाम जे हिन शहादत जो पैगाम इहो आहे त असां उन बाबरकत निज़ाम जे ग़लबे जी कोशिशि कयूं, पंहिंजे वतन में पंहिंजे मुल्क में उन निज़ाम खे ग़ालिब कयूं ताकि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो निज़ाम ख़तमु थिए, इस्लाम जो अदल वारो निज़ाम नाफ़िज़ थिए। वमा अलैना